नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त ताज़ो तैयार थियल गुड़ शौक़ सां इस्तेमाल कयो वेंदो आहे। सिंध में कमनि जा नंढा आबादगार शुगर मिल माफ़िया खां तंग थी कमनि मां पाण गुड़ तैयार करे विकिरो करण खे तरजीह ॾियण लॻा आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे शकील जामरी। ताज़ो तैयार थियल गुड़ शौक़ सां इस्तेमाल कयो वेंदो आहे। सिंध में कमनि तैयार कंदड़ आबादगार शुगर मिल माफ़िया खां तंग थियण बाद पाण गुड़ तैयार करे विकिरो करण खे तरजीह ॾियण लॻा आहिनि। उन हवाले सां आबादगारनि तोड़े गुड़ ख़रीद कंदड़नि जो चवणु आहे त गुड़ मिठाई असां जेकॾहिं असां मंडीअ खणी था वञूं हितड़े विकिणूं था 100, 110, 120 अघु हले थो। शुगर मिल को असांखे हिते पैसा सुठा था ठहनि। ज़ाती मूंखे पंहिंजी ज़िमेदारी बि आहे, पंहिंजो कमु बि आहे, मुल्ह जो ट्रेलियूं बि वठी ऐं असांखे चवां कार गुज़रान कंदो आहियां। जेके माण्हू शौक़ जे हिसाब सां वठणु ईंदा आहिनि बाज़ारि में कीअं वञनि वठण जे हिसाब सां हिते ॾिसंदा कीअं थो ठहे, कहिड़े हिसाब सां ठहे, बिना केमिकल आहे उहो बि वठंदा, केमिकल वारो आहे उहो बि वठंदा। हुननि जी मर्ज़ी आहे कहिड़ो बि खाई सघनि था। और हिते वरी बादामी पिस्ता विझराइनि था, जहिड़ो बि आइटम ठाराए सघंदा हिते। मैं ये गुड़ का शौकीन हूँ, गुड़ लेने आया हूँ तो गुड़ हमें बहुत पसंद है। गुड़ अच्छा होता है जी, बड़े कहते हैं गुड़ अच्छा होता है। हुकूमत के घुर्जे त सिंध में कमद जे आबादगारनि खे शुगर मिल माफ़िया जे रहम करम ते छॾण बजाए संदन भरपूर रहनुमाई ऐं सहायता कई वञे। कैमरामैन महताब सां गॾु शकील जामरी, आवाज़ टीवी, खैरपुर।